खबरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी भेलार बाज़ार जे सिविल सोसाइटी दुकानदारनि जे हथनि में पंफलेट खणी सख़्त नारेबाज़ी कंदे पब्लिक हेल्थ डिवीज़न रानीपुर जे इंजीनियर SDO जे करोड़े रुपयनि जी करप्शन ऐं तरक़ियाती कम न थियण ख़िलाफ़ वॾेरो निमाणो ख़ान सरकी इमदाद लाड़क जी अॻवाणी में मुज़ाहिरो। रिपोर्ट मूजिबि पब्लिक हेल्थ डिवीज़न 2 रानीपुर जे इंजीनियर SDO ठेकेदार ख़िलाफ़ वाइस ऑफ रानीपुर जे अॻवान इमदाद हुसैन लाड़क खान दुकानदारन मोहम्मद पंचल गाहो निमाणो खान सरकी जी अॻवाणी में सख़्त नारेबाज़ी कंदे इल्ज़ाम लॻाईंदे मीडिया ॾोह ॿुधाईंदे चयो त केतिरनि ई सालनि खां असांजे पाड़े में भेलार बाज़ार में तरक़ियाती कम न थिया आहिनि ऐं क़दीमी बाज़ार मशहूर डॉक्टर मरहूम कादिर बख़्श मेमण जी आहे। पब्लिक हेल्थ जो इंजीनियर ऐं SDO ठेकेदारनि सां मिली भगत करोड़ रुपया हड़प करे विया आहिनि। ॿिए ॾींहं खां मुज़ाहिरो करे रहिया आहियूं, को बि तदारक न थियो आहे। मनपसंद माण्हुनि खे चंद टुका ॾेई राज़ी करे बाक़ी बजट कागज़नि में पूरी करे ॾेखारनि था ऐं तरक़ियाती कम न पिया थियनि। वधीक हिननि जो चवणु हो त जेकॾहिं असांजे मुहल्ले ऐं बाज़ार में पेयर ब्लॉक लॻाए विया त तओ ऐं तेल खणी चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतजाज कंदासीं। ही उन्हनि जा काडू पुट आहिनि, उन करे ठेकेदारनि ऐं ऑफिसरनि खे अवाम जूं ॾुखियायूं नज़र न पियूं अचनि। हिननि आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त असांजे मुहल्ले में पेयर ब्लॉक लॻाए ॾिनो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।